पियो कयो वञे NTA ऐं इकरा टेस्ट पास उस्तादनि खे कंफर्म न पियो कयो वञे ऐं उस्तादनि सां रवियो जेको बहितर न आहे उन्हनि चताव ॾिनो उन मौक़े ते जेका मुआविन ख़ुसूसी जे कचहरी दौरान उन्हनि जो चवणो हो त जेकॾहिं उस्तादनि जो मसइलो हल न कयो वियो त आईंदा उहे चूंडियल नुमाइंदा बि उस्तादनि ॾांहुं जेको आहे उस्तादनि ॾांहुं न ॾियारींदा आहियूं उस्ताद उन्हनि जी जेका इलेक्शन ऐं ॿियनि मामलनि जो बाइकाट बि करे सघनि था उन हवाले सां जेतोणीकि मुआविन ख़ुसूसी उन्हनि खे ख़ातिरी बि कराई आहे पर उस्तादनि जो चवणु आहे त खेनि जेसिताईं इंसाफ़ न मिलियो आहे तेसिताईं उहे पंहिंजो एहतियात जारी रखंदा जी महिरबानी अवां जी महबूब बिरोही ठठो मां वधीक तफ़सील ॾेई रहियो हो प्राइमरी उस्ताद नारेबाज़ी कंदे हलंदड़ खुलियल कचहरी में दाख़िल थी विया जिन पारां एहतिजाज बि कयो वियो गुज़िरियल ॾींहुं कराची में उस्तादनि ते वहशियाणो तशद्दुद करे ग़लति ज़बान इस्तेमालु कई वई उस्तादनि पारां एहतिजाज कयो पियो वञे अपडेट तव्हांखे ॾियूं पिया त वॾे वॾी जे मुआविन पारां ठठो में कोठायल खुलियल कचहरी दौरान उस्तादनि पारां सख़्तु एहतिजाज कयो वियो